जय झूलेलाल, नमस्ते। एमए प्रीवियर्स सिंधी महर्षि दयानंद यूनिवर्सिटी अजमेर जेके सिलेबस आहे हुनजो फस्ट पेपर शाह साहब ऐं सामी जी रखियल आहिनि। तिन मां हींअर मां तव्हांखे सामी साहब जे श्लोकनि जा भाव ऐं उन्हनि जी भाषा शैली जे बारे में ॿुधाए रही आहियां, जेका किताब श्री लक्ष्मण परसराम हरद्वाणी साहब जी आहे। उन्हनि मां तव्हांखे पहिरीं ॿुधाए चुकी आहियां तत्व ज्ञान सामी साहब जे श्लोकनि जो ऐं सामी साहब जो जा श्लोक ऐं मुख़्तसर जीवन चरित्र। हाणे मां तव्हांखे उन्हनि श्लोकनि में कहिड़ा भाव आहिनि ऐं उनजी भाषा शैली कीअं आहे श्लोकनि जी, त चलो शुरू कयूं था। सामी साहब जा श्लोकनि जा भाव ऐं भाषा शैली। सामी साहब जे श्लोक जो नातो वेदांत जी व्याख्या सां हूंदे बि ॿियनि विषयनि जो वर्णन कयल थो मिले। माया, अविद्या, अज्ञानी, वेसाही, भावना वग़ैरह विषयनि सां गॾोगॾु साधु संतनि जी महिमा, सत्संग जी महिमा, प्रेम, भक्ति, मोहब्बत, इश्क ऐं आशिक वग़ैरह विषयनि जो पिणु असराइते नमूने बयानु कयो वियो आहे। अटकल 14 खां 25 विषयनि लाइ हज़ारे श्लोक लिखणु सामी साहिब जी प्रतिभा जो सबूत आहे। इहा ॻाल्हि अचरज में विझण जहिड़ी आहे ऐं साराह जोगी आहे त हर हिकु विषय ते वरी वरी श्लोक लिखंदे बि विषय जो दोहराव थींदे बि पाठक किथे बि कक कोन थो थिए। हू उहो ई रस वरी वरी पाईंदो आहे, आत्मिक आनंद माणींदो रहे थो। सामी साहिब जो हिकु हिकु श्लोक ताज़गी ऐं नवाण जी अनुभूति कराईंदो आहे। अमूर्त ऐं आध्यात्मिक विषयनि ते हज़ारे श्लोक लिखी सामी साहिब पाठकनि खे पाण में मोहे था छॾनि, आनंद सां पुरुत था करे छॾनि, हिक ई लय में लवलीन थी करे छॾनि। शाह लतीफ़ या ॿियनि कवियुनि जीअं सामी साहिबनि प्रेम जी, श्रृंगार रस जी या कल्पना जे उड़ाम जी कविता कान लिखी आहे। हुननि पंहिंजे श्लोकनि में लड़ाईअ या बेवफ़ाईअ जो बि बयानु कोन कयो आहे। श्लोकनि में न नायका नायिकाऊं नज़र थियूं अचनि ऐं न ई स्वर्ग नर्क जो नज़ारो। सभिनी श्लोकनि में घणे भाङे हिकु ई ॻाल्हि ॾिसण में थी अचे ऐं उहा आहे अंतर मन में झांती, पंहिंजो पाण खे पसणु, अंतर मन खे, अंदरि वेठल आत्मा खे सुञाणणु। वापार कंदे ऐं परपंज संभालींदे बि सामी साहिब पंहिंजे अंतर जगत में तपस्वी हुआ। नाणो ऐं नालो कमाइण जी आस न हुअण करे संदन मन शीतल ऐं निर्मल रही सघियो। संसार या प्रपंच में बि हू वैरागी पुरुष हुआ। कवि सामी साहिब जो शीतल स्वभाव ऐं शख्सियत मोहींदड़ आहे। संदन कविता में आध्यात्मिक प्रेम ऐं श्रेष्ठता, तर्क शुद्धता जो संगम थियल मिले थो, जंहिंजे करे संदन श्लोकनि जो सवादु ई निरालो थो लॻे। विषयनि जी विविधता न हूंदे बि संदन कविता में मधुर मिठो संगीत आहे। सामी साहब जे कविता जो प्राण तत्व आहे मधुरता ऐं प्रसाद गुण। संदन कविता शांती वसंदड़ नदीअ वांगुरु आहे, जंहिंमें हिकिड़ी ई लय ऐं संगीत आहे जो पढ़ंदड़ ते दाइमा असरु कंदड़ आहे। सादगी ऐं पुख़्तगी इन कविता जी वॾी खूबी आहे। पढ़ंदड़नि जो हृदय शीतल कंदड़ इहा ॼण गुरुनि जी अलौकिक वाणी आहे। इहा कविता ॼण वेदनि जी वाणी आहे। सा सामीअ जहिड़े संत पुरुष जे वाणीअ मां निकिरी सार्थक बणिजी पवे थी। सामी साहिब आम जनता जा कवि आहिनि, सची लोकशाहीअ जा कायल कवि आहिनि। कंहिं बि क़िस्म जे भेदभाव या छुआछूत खां परे हूंदड़ सामी साहिब जा श्लोक
हिकु ऊच कोटीअ जे कवियुनि जी काव्य रचना आहे। प्रेममय हृदय मां निकितल उन्हनि श्लोकनि जो रूप बिल्कुलु सादो आहे ऐं ईअं खणी चइजे त सादगी सामी साहब जे श्लोकनि जो सुहिणो स्वभाव आहे। श्लोकनि जा शब्द सवला पर मधुर आहिनि। संदसि ॿोली ॾेठ शिकारपुरी या उत्तर सिंध जी ॿोली आहे। इहा वधीक मिठी सादी ऐं ख़ासि करे स्त्रियुनि खे वणंदड़ ॿोली आहे। 1.5-2 साल पहिरीं वारी सिंधी ॿोलीअ जी सूरत सामी साहब जे श्लोकनि दुबारा अभ्यास जोगी आहे। इन ॿोलीअ खे ॾिसण सां इहो बख़ूबी नज़र अचे थो त सिंधी ॿोली संस्कृत प्राकृतिक सां ई वास्तो रखंदड़ आहे ऐं उन्हनि लफ़्ज़नि सां ई सुहंदड़ आहे। संस्कृत जा तत्सम तद्भव शब्द सामीअ जे श्लोकनि में हर हंधि पखिड़ियल ॾिसण में अचनि था। अहिड़ी तरह सामीअ जी कविता सादी मिठी ऐं गंभीर आहे। इहा कविता उदात शैलीअ जो मिसाल आहे। वेदांत जी सिख्या जो सार सामीअ जे श्लोकनि में अची वियो आहे। उहो सार अगरि असीं सम्झी वेंदासीं त ईश्वर जो राज़ सम्झी अलौकिक आनंद माणे सघंदासीं। सामी साहब पंहिंजी उमिरि वांगुरु शख़्सियत ऐं कवि मर्द जे लिहाज़ खां बि वॾा हुआ। संत तुकाराम जिया आकाश जेॾा विशाल ऐं महान सामी साहब जा श्लोक अमर आहिनि। ही हिननि जे बारे में लिखियो आहे लक्ष्मण परसराम हरद्वाणी जी।